नाज़रीन अवां खे ठुल शहर का एक अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं जिते हथियारबंदनि फायरिंग करे एएसआई खे शहीद करे छॾियो आहे। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ठुल शहर में अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग करे एएसआई अब्दुल रज़ाक गोलो खे शहीद करे छॾियो आहे। अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ठुल शहर जे इमाम शाह पाड़े में अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग करे ठुल जे एएसआई अब्दुल रज़ाक गोलो खे शहीद करे छॾियो आहे। ॿुधायो पियो वञे त एएसआई मुबैना चाबी चोरनि जो पीछो करे रहियो हो त हथियारबंदनि संदसि मथां फायरिंग करे ॾिनी आहे। इन सिलसिले में वधीक तफ़सील मालूम करण लाइ असीं राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर सईद कंडराणी सां। जी सईद कंडराणी, वाक़े खां आगाह कजो। जी आबिद, बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ठुल में हथियारबंदनि फायरिंग करे एएसआई खे शहीद करे छॾियो आहे। ठुल जे इमाम अली शाह घिटी में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे ठुल थाणे जे एएसआई अब्दुल रज़ाक गोलो खे पिस्टल जा फायर करे ज़ख़्मी करे विधो। वाक़े बाद ज़ख़्मी एएसआई खे तालका अस्पताल दाख़िल कयो वियो जिथे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। इतला ते ठुल पुलिस वाक़े बाद नाकाबंदी करे छॾी आहे, पर उन जे बावजूद काई बि गिरफ़्तारी अमल में न आई जॾहिं त एएसआई जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। जी महिरबानी सईद कंडराणी तफ़सील ॿुधाइण लाइ। नाज़रीन, ही अफ़सोसनाक वाक़ियो ठुल में पेश आयो आहे जिते अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग करे एएसआई खे शहीद करे छॾियो आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।